आइन अदालत खे ॿुधणीअ जो इख्तियार ॾिए थो। अदलिया जे हर हिक जज कानून ऐं आइन मूजिब केसिस जी ॿुधणी कंदो। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ते फ़ैसिले ताईं हर बेंच गैर कानूनी हूंदी। केस ॿुधण खां इनकार नथो करियां, बेंच में न विहंदुसि। सुप्रीम कोर्ट जे नामज़द चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो फौजी अदालतुनि में सिविलियन जे केसिस बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस तारिक मसूद जो बि जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सां इत्तफ़ाक़, ॿई जजिस बेंच खां धार थी विया। सिविलियंस जा केसिस फौजी अदालतुनि में हलाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधंदड़ सुप्रीम कोर्ट जे 9 रुकनी लार्जर बेंच टुटण बाद 7 रुकनी बेंच दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस जे सरबराही में जोड़ियल नई बेंच में जस्टिस यहया आफरीदी, जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस आयशा मलिक ऐं जस्टिस मज़ाहिर नक़वी शामिल। हाथ बांध के अपनी कुछ तो लिहाज करें, कोई लेगेसी छोड़ जाए, कोई विरसा छोड़ जाए। जा रहे हैं आप, कोई विरसा ऐसा छोड़ जाए कि आपको याद किया जाए कि आप अदल की सबसे बड़ी कुर्सी पे बैठे हुए थे। ये ना हो कि आपके साए पारी ना मान जाएं, तारीख जो है आपको डिलीट कर दे। ये कौमी इज्जत वकार का मामला है। हम नहीं प्रोटेक्ट करेंगे तो जितनी इंक्रोच होती रहेगी वो कभी वापस नहीं मिलेगी। अदलिया ने ऑलरेडी हमारी टेरिटरी पे इंक्रोच किया हुआ है। वी मस्ट रिक्लेम दैट। और ये मैसेज जाना चाहिए इस हाउस से। अदलिया खे अपील आहे त कुछ लिहाज़ करे। इंसाफ़ जे सब खां वॾी कुर्सीअ ते वेठल वींदे कुछ अहिड़ो कम करे जो खेस याद रखियो वञे। इहे न थिए जो तारीख़ खेस हमेशा लाइ डिलीट करे छॾे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त पीटीआई चेयरमैन रियासत ते हमले लाइ कारकुननि खे भड़कायो। का बि क़ौम पंहिंजे शहीदनि जे यादगारुनि जी बेहुरमती नाहे कंदी। 9 मई वाक़े में मुलविसनि जे फौजी अदालतुनि में ट्रायल थी सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी IMF जी MD सां मुलाक़ात। पाकिस्तान IMF में हलंदड़ सहकार ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म मुआशी इस्तेहकाम लाइ खयल क़दमनि बाबति IMF खे आगाह कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त उमीद आहे त IMF पाकिस्तान लाइ जल्द फंड्स जारी कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी पेरिस में सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां बि मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां सऊदी बादशाह लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। सूबाई वज़ीर शर्जील मेमण पीपल्स बस सर्विस जी ऐप लॉन्च करे छॾी। शर्जील मेमण चयो आहे त एप्लीकेशन ज़रिए मुसाफ़िर सिधी रीत पंहिंजूं शिकायतूं ॿुधाए सघनि था। गाॾियुनि में CCTV कैमराऊं बि लॻायूं वेंदियूं। सिंध हुकूमत शहरनि खे सफ़री सहूलियत फराहम करण लाइ करोड़े रुपयनि जी सब्सिडी ॾेई रही आहे। समूरा इख़्तिलाफ़ विसारे मुल्की मईशत खे बहितर करण लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। कोशिश कंदासीं त 10 सालनि ताईं इकोनॉमी पॉलिसी जोड़ी वञे। पेशावर हाईकोर्ट शाह महमूद कुरैशी ऐं असद उमर जी हिक ॾींहं लाइ राहदारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। ॿिन्ही ॼणनि खे सुभाणे इस्लामाबाद जी मक़ामी अदालत में पेश थियण जो हुकुम। जस्टिस वक़ार अहमद चयो आहे त अदालती अहाते में केर बि कंहिंखे हथ न लॻाए। हायर एजुकेशन कमीशन यूनिवर्सिटीज़ में होली मल्हाइण ते पाबंदी लॻाइण वारो नोटिस वापसि वठी छॾियो। वापसि वरितल नोटिफिकेशन में हेठि चयो आहे त हायर एजुकेशन कमीशन सभिनी मज़हबनि, अक़ीदनि ऐं मुल्क में मल्हाईंजंदड़ ॾिहाड़नि ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि जो इंतहाई एतिराम करे थो। गुज़िरियल ॾींहुं वारो लेटर वापसि वरितो वञे थो। बहर ओकियानूस में ग़रक़ थियल बहरी जहाज़ टाइटैनिक जे बाक़यात ॾिसण लाइ उन्हे समुंड में वयल आबदोस जो अञा ताईं पतो न पियो। आबदोस में सवार 2 पाकिस्तानी सनअतकारनि समेत 5 ॼणनि जे ज़िता बचण जूं उमीदूं घटिजण लॻियूं। कैनेडियन ऐं अमरीकी नेवी गुम थियल आबदोस जी ॻोल्हा तेज़ करे छॾी। हैदराबाद जी एहतसाब अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस जी ॿुधणी। रेफरेंस दाख़िल न करण ते अदालत पारां नेब ते कावड़ जो इज़हार। नेब खे रेफरेंस दाख़िल करण लाइ 13 ॾींहनि जी आख़िरी मोहलत। अदालत नेब अमलदारनि खे छंड पटींदे चयो त 5 जुलाई ताईं रेफरेंस दाख़िल न कयो वियो त DG नेब खे तलब कंदासीं।